जब साज़ और सलासल बजते थे, जब साज़ और सलासल बजते थे, हम अपने लहू से बजते थे। वो रस्म अभी तक बाकी है, वो रस्म अभी तक बाकी है, ये रीत अभी तक जारी है। कुछ अहले चशम, कुछ अहले चशम, कुछ अहले सतम मैखाना गिराने आए थे, दहलीज को चूमकर छोड़ गए, देखा कि ये पत्थर भारी है। उस वक्त से लेकर आज तक जन्नत पे बदतारी है। जख्मों से बदन गुलजार सही, जख्मों से बदन गुलजार सही, पर उनके शिकस्ता तीर गिलो, खुद तरकश वाले कह देंगे ये बाजी किसने हारी है। हम सही लंगार सही, लेकिन क्यों अहले कौस ये भूल गए ये खास वतन है, जान हमारी और जान तो सबको प्यारी है, और जान तो सबको प्यारी है। हर दावत किताब जिंदोस, नामियारे कानूनदान, अदीब, शायर, लेखक, दानिश्वर, एशिया के चोटी के मुकर्रर, नौजवानन के दिलन की धड़कन, अवामी तहरीक के मरकजी सदर मोहतरम अयाज लतीफ अली जकातिन के तपाड़कन किताबकन मोहतरम अयाज लतीफ अली जकात और सिंधजोरा पर सिंधजोची, और सिंधजोरा पर सिंधजोची, और सिंधजो लीडर सिंधजोची, और जिंदगी भाई सिंधजोगी, और जिंदगी भाई सिंधजोगी, और सिंधजोरा पर सिंधजोची, और सिंधजोरा पर सिंधजोची। स्टेज ते वेठल अवामी तहरीक जा अगवान साथियों, असांजा कायद मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब, थर जा, मिठीअ जा, इस्लाम कोट जा, नंगर पारकर जा, छाछरे मां बेन इलाइकन मां आयल दोस्तों, सहाफ़ी भावरो, मिठीअ जा वापारियो, शागिर्दो, सियासी ऐं समाजी अगवाणो, जॾहिं बि थर अचबो आहे, मिठी अचबो आहे, नंगर अचबो आहे। हींअर गुज़िरियल 6-9 महीननि में आऊं ही टियों दफ़ो आयो आहियां। नंगर रूपले शहीद जी वरसीअ में, हसन पसाए साहब जी वरसीअ में, ऐं अॼु थर जे अज़ीम किरदार मिस्कीन जहान खान खोसे जी याद में मल्हाइजंदड़ हिन ॾींहं में त मूंखे लॻंदो आहे त ही को अहिड़ो इलाइक़ो आहे जंहिंजा समूरा राब्ता, जंहिंजी समूरी कम्युनिकेशन कटिजी वई आहे। हिकिड़ो अहिड़ो मफ़्तूहा इलाइक़ो आहे जंहिंखे वॾेरनि ऐं हुकुमराननि कब्ज़ो करे विसारे छॾियो आहे। जे अचो डिगड़ी ऐं झुॾे खां त हिकिड़ी रेंज क्रॉस करण खां पोइ ओचितो मोबाइल फोन जा सिग्नल्स गुम थी वेंदा।
जे अचो नाए कोट खां त सिग्नल्स गुम, भिटूं, वारी, उठ बीठा आहिनि, कमज़ोर डुबरा उठ, या निकिरंदे ॾिसंदव त हज़ारनि जे तइदाद में जॾहिं नंगर मां वियासीं पे त माल या वापसि पियो वेंदो आहे ॿियनि ज़िलनि मां, या ॾुबरो अभरो माल, अहिड़ियूं ठगियूं बि मूं किथे कोन ॾिठियूं आहिनि। पेट पासराटनि में मिलियूं पयूं आहिनि। अहिड़ी ठगी जेकॾहिं अमेरिका या बर्तानिया में हुजे, अहिड़ी वछ हुजे, अहिड़ो गाबो हुजे त सभु अंग्रेज़ अची गॾु थियनि ऐं जुलूस कढनि त हिन सां ही हशर कंहिं कयो आहे ठगीअ सां। न आहे बिजली रस्तनि ते। लंगर मां निकितासीं 5-7 महीना अॻु में, असीं कलाक पे भिटुनि में घुमियासीं। जिगड़ी ऐं झुले जो रस्तो कहिड़ो आहे। जेके वाक़ुफ़ आहे उन्हनि चयो हिन टाइम ते राति जा थिया 4:30 कि हिन टाइम ते मूंखे बि साह रकां थी पवे त हेॾा वञणो आहे हेॾा। हिकिड़ो अहिड़ो हशर आहे ऐं मज़ो लॻो पियो आहे। तव्हांखे फर्स्ट क्लास कपिड़ा पिया आहिनि, कंजा मथियां विछायो, फड़ी फड़ी मिलियूं पियूं आहिनि, कपिड़ा इस्त्री थिया पिया आहिनि, ख़ुशि आहियो। कंहिं शाइर चयो आहे, शायदि मिठी जे लाइ ऐं नंगर लाइ, त रात आई तो चरागों ने लोहे कम कर दी। अहिड़ो हशर जो जेके ॾीआ हूअं ॿरण लाइ तयारु हूंदा आहिनि, रात आई तो ॾींहंनि ॿरण खां आंगूठो कढी छॾियो। रात आई तो चरागों ने लुएं कम कर दी, नींद टूटी तो सितारों ने लहू नजर किया। धूप उतरी तो वही शाम गरीबा जिसमें अपने सीनों पे मजारों का गुमा होता। सीना जड़ा कब्रिस्तान। धूप उतरी तो वही शाम गरीबा जिसमें अपने सीनों पे मजारों का गुमा होता है। आखिरी आस भी टूटे तो बड़ा लुत्फ करम। मानो बेजार थी पवंदो आहे न त आसे उम्मीद मानो जो धूड़ वञी पाए। आखिरी आस भी टूटे तो बड़ा लुत्फ करम, रेत के प्यार से तूफान के झकोले अच्छे। जेका वारी पई उॾा में ऐं माठ आहे, सांत लगी पई आहे। आखिरी आस भी टूटे तो बड़ा लुत्फ करम, रेत के प्यार से तूफान के झकोले अच्छे। आग लग जाए जो घर को तो चलो जश्न हुआ, अपनी मामूल की इस राख से शोले अच्छे। ये जगह रख है, ये खामोशी है। इन खामोशी के ॾिसी बेचैनी छो कोन थी पैदा थिए? छो हिकिड़ो मिस्किन जान खान खोसो पैदा थियो? अहिड़े इलाइक़े मां त हज़ारे मिस्किन जान खान खोसा पैदा थियण खपनि। छो हिकिड़ो हसन पसायो पैदा थो थिए? छो हिकिड़ो रूपलो कोली थो ॻाइजे? सिंधी हिंदुनि सां जेको हशर आहे उनमें त सिंध में हज़ारे लखे रूपला कोली पैदा थियण खपंदा हुआ। हिकिड़ो रूपलो कोली, हिकिड़ो हसन पसायो। हिन सॼे मीरपुर ख़ास वारे टुकड़े मां हिकिड़ो मिस्किन जान खान खोसो। तरपारकर ज़िलो अॻूणो जेको, हिकिड़ो हुसैन हिंगोर जो, हिकिड़ो खैर मोहम्मद लेगारी, हिकिड़ो अब्दुर्रहमान लाशारी। ॻाल्हि रुगो हसन पसाए जी कोन्हे, ही अब्दुर्रहमान राशारी वारी भूए बि आहे, हुसैन हिंगोर जे वारी भूए बि आहे, रईस खैर मोहम्मद लगारी वारो इलाइक़ो बि आहे। पर हिकिड़ो हिकिड़ो माण्हू ऐं सो बि या त गैर सियासी ख़िदमतगार या अवामी तहरीक जे सफ़ुनि मां, आम माण्हुनि मां वॾा नाला छो कोन था पैदा थियनि? रख खे शोला बनाइण जो जज़्बो माण्हुनि में पैदा छो कोन थो थिए? रेत खे तूफ़ान में तब्दील करण जी जेका ख़्वाहिश आहे शाइर जी, उहा तव्हांजे दिलनि में छो कोन थी पैदा थिए?
सवेल सादिक फ़कीर जॾहिं मुंहिंजो पसंदीदा गज़ल पे ॿुधायो त मूं हुनजे ॿिनि सुठनि ते गौर पे कयो। मूंखे उहे ख़्याल ॿुधल लॻा। मूं सोचियो इहो ख़्याल मूं किथे ॿुधो आहे। पोइ सोचम वेठे, पोइ हाणे ओचितो यादि आयुमि। छा चयो आहे यार? पंहिंजे हालतुनि जी अकासी थियल आहे। पंहिंजी सॼी ज़िंदगी कीअं आहे, ख़ासि तौर ते थर जे माण्हुनि जी, ख़ासि तौर ते हिते वेठल माण्हुनि जी, मिठी ऐं नंगर जे माण्हुनि जी, इस्लाम कोट जे ॿारनि जी, चेलहार जी, छाछरे जी, दीपले जे माण्हुनि जी ज़िंदगी में इलाही सारा मौक़िया तव्हांजे इंतज़ार में आहिनि, इलाही सारा इम्कान आहिनि। ही जेके भेनरूं वेठियूं आहिनि, ही जेके नंढड़ा ॿारड़ा वेठा आहिनि, हू जेके ॿारड़ा सुम्ही रहिया आहिनि, अॻियां उन्हनि जी ज़िंदगी में हज़ारे इम्कानी मौक़िया आहिनि, पर उन्हनि खां वधीक 10,000 ख़तरा आहिनि जेके माइटनि ॿुधाया आहिनि। सॼो ॾींहुं माइट कोन पिया ॿुधाईंदा आहिनि, बाबा मोटरसाइकिल ते वेहंदे ॿिफी थी सवारी आहे, किरी पवंदे, घोड़े ते वेहंदे घोड़ो जे मछरजी पए त पोइ छोकिरी खिल न, जेके खिलंदियूं आहिनि तिन खे वरी रोअणो पवंदो आहे। सॼो ॾींहुं हिदायतूं कोन्हनि, हिदायतूं डप, यूनिवर्सिटी पढ़ण वञिबो हीअं थींदो, नौकिरी करण लाइ कराची वञिबो त मारिजी वञिबो। सवेल छा चयो सादिक फ़कीर? पराड़ ते जा पुकार आहे, दरिया जे हुन पासे सॾ आहिनि, कामयाबियुनि जा, इम्काननि जा, ज़िंदगी जा वॾा गोल्डन चांसिस मौक़िया इंतज़ार में आहिनि। पराड़ ते जा पुकार आहे मगर अॻियां तिख तार आहे। दरिया जे हुन पासे सॾ आहिनि, पर अॻियां तिख तार आहे, वहकिरो आहे। पराड़ ते का पुकार आहे मगर अॻियां तिख तार आहे। किथे असांजी उकार आहे, आयाद किथे न वञी। ही ॿेड़ी खणी किथां वेंदी ऐं उहा उकार किथे आहे? उहा उकार ॻोल्हणी आहे। अॻियां तिख तार आहे, पर तिख तार जे करे हेॾां वेही रहिबो, वञणो होॾां आहे, पुकार हुन पासे खां, पर अॻियां तिख तार आहे। पोइ के माण्हू आहिनि मिस्कीन जान ख़ान खोसे जहिड़ा, हसन पसाए जहिड़ा, लखे कोलियुनि में हिन मगने कोली जहिड़ा। छा चई? मूंखे कोलकी ज़बान कान थी अचे, मूंखे रुगो सम्झो पे 10 दफ़ा आरिफ जुड़े जेका पुछम त अपने लाइ पंहिंजे घरनि ते झंडा बांधो। पोइ छा चई? त वॾेरा बि घबराए छे ऐं ॿिया धारा बि घबराए छे, झंडा हणो त घबराइजी भॼी वेंदा। अहिड़नि लखनि माण्हुनि में हिकिड़ो मगनो या ॿिया ही अवामी तरीक़े जा सिपाही। पोइ मूं सोचियो इहो ॿियो कंहिं चयो आहे? ॿियो असांजे मुर्शिद चयो आहे, साॻी ॻाल्हि, ख़्याल थोरो डिफरेंट। पराड़ ते जा पुकार आहे मगर अॻियां तिख तार आहे, ख़तरो आहे। पोइ ख़तरे में छा कजे? ॿुधा त बन लतीफ़, ॿुधा त बन ओलजा तो न पार ॾे।